अस्सलामुअलैकुम सिंध एजुकेशन चैनल ते भलीकार। अॼु पाण पढ़ंदासीं DNA एज ए एविडेंस ऑफ जेनेटिक मटीरियल जो सेकेंड लेक्चर। हिन खां पहिरीं जेको DNA एज ए एविडेंस ऑफ जेनेटिक मटीरियल पढ़ियो हो उनमें फ्रेडरिक ग्रिफ्थ ऐं एवरी मैक्लॉइड एंड मैकॉर्टे जा एक्सपेरिमेंट जेके आहिनि उहे पाण पढ़िया हुआ। उन बाबति उन में जेको आहे न DNA एज ए एविडेंस जेको प्रूफ थियो उहो पढ़ियो। अॼु पाण जेको आहे उहो हर्शे ऐं चेस जेको एक्सपेरिमेंट कयो उन बाबति जेको आहे उहो पाण पढ़ंदासीं। उन में जेको हिननि प्रूफ कयो हो त जेको DNA आहे उहो जेनेटिक मटीरियल आहे, उन बाबति जेको आहे अॼु पाण पढ़ंदासीं। 1952 में हर्शे ऐं चेस हिकिड़ो एक्सपेरिमेंट परफॉर्म कयो जंहिंमें हिननि इहो ते ख़बर वरिती त बैक्टीरियोफेज जो जेको जेनेटिक मटीरियल आहे उहो कहिड़ो आहे ऐं उन जे पुठियां जेको मेन एम हो उहो इहो हो त DNA खे इहो प्रूफ कजे त जेको DNA आहे उहो जेनेटिक मटीरियल आहे जेको पेरेंट मां ऑफ स्प्रिंग ना ट्रांसफ़र थींदो आहे ऐं जेको हेरिडिटरी जेके कैरेक्टर आहिनि उन्हनि जे लाइ रेस्पॉन्सिबल आहे। हाणे जेको बैक्टीरियोफेज जो हेड आहे जंहिंखे कैप्सिड चइजे, उहो जेको आहे उहो प्रोटीन जो ठहियलु हूंदो आहे ऐं प्रोटीन जेको आहे उन में सल्फर मौजूदु हूंदी आहे पर फास्फोरस कान मौजूदु हूंदी आहे। त हाणे हिननि जेको आहे उहो सल्फर ऐं फास्फोरस खे इस्तेमालु कयो। उन खां पोइ जेको बैक्टीरियोफेज जो DNA आहे उन में फास्फोरस मौजूदु हूंदी आहे पर सल्फर कान मौजूदु हूंदी आहे। हाणे पाण बैक्टीरियोफेज जो स्ट्रक्चर ॾिसूं। जेको बैक्टीरियोफेज आहे उन जो जेको ही स्ट्रक्चर आहे सॼो जेको उहो जेको आहे उहो कैप्सिड हेड या कैप्सिड ही जेको आहे उहो प्रोटीन जो ठहियलु हूंदो आहे ऐं उन खां पोइ हिन जे अंदरि जेको आहे उहो न्यूक्लिक एसिड मौजूदु हूंदो आहे। न्यूक्लिक एसिड ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि, हिकिड़ो DNA या डीऑक्सी न्यूक्लिक एसिड, ॿियो राइबो न्यूक्लिक एसिड। त जेको बैक्टीरियोफेज वायरस आहे उन वटि जेको आहे उहो DNA हूंदो आहे, RNA कोन हूंदो आहे। त जेको ही DNA आहे इन खां सवाइ बैक्टीरियोफेज जो ॿियो जेको बि स्ट्रक्चर आहे उहो सॼो जो सॼो प्रोटीन जो ठहियलु आहे। बाक़ी जेको न्यूक्लिक एसिड आहे इहो न्यूक्लियोटाइड जो ठहियलु हूंदो आहे, नाइट्रोजन जंहिंमें नाइट्रोजन बेसिस अची वेंदा आहिनि, डीऑक्सी राइबोस शुगर अची वेंदी आहे, फास्फोरिक एसिड अची वेंदो आहे। त इहे जेके शयूं गॾिजी न्यूक्लियोटाइड ठाहींदियूं आहिनि। त हीअ जेको DNA आहे उहो पॉली न्यूक्लियोटाइड स्ट्रक्चर आहे। हाणे इन खां सवाइ ही टेल यको जेको बैक्टीरियोफेज जो टेल सर्बो आहे जंहिंमें ही टेल शीथ अची वेंदी आहे, टेल फाइबर अची वेंदा आहिनि, उन खां पोइ बेस प्लेट अची वेंदी आहे, टेल पिन अची वेंदी आहे। त इहो ओवरऑल जेको आहे उहो बैक्टीरियोफेज जो स्ट्रक्चर आहे। हाणे बैक्टीरियोफेज जेके आहिनि ही नॉर्मल बैक्टीरियोफेज आहिनि जंहिंमें को बि हैवी आइसोटोप इस्तेमालु कोन्हे थियलु। हाणे ॿिनि क़िस्मनि जा बैक्टीरियोफेज हिननि खया हर्शे एंड चेस। हाणे उन में जेको प्रोटीन पार्ट आहे उन खे हिननि हैवी सल्फर लेबल कयो या हैवी सल्फर वारी मीडियम में ग्रो करायो। नॉर्मल जेका सल्फर हूंदी आहे उन जो जेको एटॉमिक मास हूंदो आहे उहो 32 हूंदो आहे। हाणे हिननि जेको आहे उहो जेका सल्फर यूज़ कई उहा हैवी यूज़ कई हुई 35 एटॉमिक मास वारी। हाणे जेका प्रोटीन हूंदी आहे उनमें ॿिनि क़िस्मनि जा जेका अमाइनो एसिड आहिनि, 20 क़िस्म जा टोटल अमाइनो एसिड आहिनि, उनमां 2 जेका अमाइनो एसिड आहिनि, हिकिड़ो सिस्टीन हिकिड़ो मीथियोनिन। इहे ॿई अमाइनो एसिड जेके आहिनि उहे सल्फर कंटेनिंग आहिनि ऐं इहे तक़रीबन इन मां ॿई या इन मां को हिकिड़ो जेको आहे उहो लाज़मी प्रोटीन जे अंदरि मौजूदु हूंदो आहे। त हिननि जेको आहे उहो हैवी सल्फर यूज़ कराई हुई प्रोटीन खे जेको आहे न हैवी प्रोटीन प्रोड्यूस करण लाइ। ऐं उन खां पोइ ॿियो जेको बैक्टीरियोफेज हो उन हिन में हाणे DNA जेको आहे उहो नॉर्मल आहे, सिर्फ़ु प्रोटीन जेका आहे न उहा हैवी आहे। ॿियो जेको बैक्टीरियोफेज आहे उन्हनि में फास्फोरस जेको प्रोटीन आहे उहा नॉर्मल आहे, उनमें को बि हैवी सल्फर वारो आइसोटोप या को ॿियो हैवी आइसोटोप कोन्हे इस्तेमालु थियलु। पर जेको हिन जो DNA आहे उन में जेका फास्फोरस आहे उन खे हैवी आइसोटोप सां लेबल कयो या हैवी आइसोटोप जी मौजूदगी में ग्रो करायो वियो। नॉर्मल आइसोटोप जेको फास्फोरस जो हूंदो आहे उहो 31 एटॉमिक मास वारो हूंदो आहे, पर हिननि जेको आहे उहो 32 वारो यूज़ कयो हो। हाणे हिकिड़े बैक्टीरियोफेज जंहिंमें प्रोटीन जेका आहे हैवी आहे उन सां में इन्फेक्ट करायो बैक्टीरिया खे। ॿियो जेको आहे जेको DNA वारो हैवी DNA वारो बैक्टीरियोफेज आहे उन सां बि अलॻि बैक्टीरिया खे इन्फेक्ट करायो। हाणे जेकॾहिं प्रोटीन हिननि जो सुवाल हो त या त प्रोटीन जेनेटिक मटीरियल आहे
या जेको आहे उहो DNA जेनेटिक मटीरियल आहे। जेकॾहिं प्रोटीन जेनेटिक मटीरियल आहे त जेके नवां बैक्टीरियोफेज प्रोड्यूस थींदा उन्हनि में लाज़मी हैवी प्रोटीन मौजूदु हूंदी। ऐं जेकॾहिं DNA जेको आहे उहो जेनेटिक मटीरियल आहे त नवां बैक्टीरियोफेज जेके ठहंदा उनमें लाज़मी हैवी फास्फोरस मौजूदु हूंदी। हाणे छा थियो, हिननि इन्फेक्ट करायो। इन्फेक्ट करण दौरान बैक्टीरियोफेज छा कंदो आहे, जो DNA इंजेक्ट कंदो आहे पंहिंजो बैक्टीरिया जे अंदरि। हाणे हिन बि जेको बैक्टीरियोफेज हो हिन बि DNA इंजेक्ट कयो, हिन पंहिंजो DNA इंजेक्ट कयो। हाणे हिन वटि नॉर्मल DNA आहे, हिन वटि हैवी फास्फोरस वारो DNA आहे। हिन जी प्रोटीन जेका आहे ॿ रहिजी वई, जेका इस्तेमालु ई कान थी। उन खां पोइ एज़ अ रिज़ल्ट छा थियो, जेके बि नवां बैक्टीरियोफेज ठहिया उहे सभु या सभु नॉर्मल जेको सल्फर वारा हुआ, को बि हैवी सल्फर उन्हनि में कान हुई, नॉर्मल बैक्टीरियोफेज ठहिया जंहिंजो DNA जेको आहे उहो नॉर्मल हो ऐं प्रोटीन जेका आहे नॉर्मल हुई। पर हिन पासे छा थियो, हिननि हैवी फास्फोरस वारो DNA यूज़ कयो। हाणे DNA हिन यूज़ कयो इन्फेक्ट करण लाइ। उन खां पोइ नतीजे में छा थियो, जो जेके बैक्टीरियोफेज ठहिया उन्हनि में हैवी फास्फोरस वारो DNA जेको आहे उहो मौजूदु हो। त इन एक्सपेरिमेंट मां बि हिननि जेको आहे न उहो प्रूफ कयो त जेको DNA आहे उहो जेनेटिक मटीरियल आहे। अल्लाह हाफ़िज़। वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ सिंध एजुकेशन चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा। महिरबानी।